शाहजहान बलोच घारे शहर में टाउन कमेटी में सिंध एम्प्लॉइज सिक्योरिटी एंड ट्यूशन इदारे तरफ़ां टाउन कमेटी घारो जे वाइस चेयरमैन बाबू पंवर जे ताउन सां लगाई वई, जंहिंमें सोशल सिक्योरिटी स्कीम तहत मेहनत कश मज़दूर औरतुनि तोड़े मर्दनि जा सिहत कार्ड रजिस्टर्ड किया विया। जेकी औरतूं घरनि में कमु कंदियूं या मर्द आम मज़दूरी कंदड़ आहिनि, उन्हनि लाइ वॾी सहूलियत आहे। सोशल सिक्योरिटी इदारे जे डायरेक्टर मखदूम झांज़ेब जो चवणु हो त हीउ इदारो अॻु में ई कमु करे रहियो आहे, पर हिन खे वधीक फ़ाल करण ऐं आम माण्हुनि ताईं रसाई करण लाइ सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत एविडेंस कई पई वञे, जंहिंमें हिकिड़ा मज़दूर जेके फैक्ट्री में रजिस्टर थियल हूंदा आहिनि, ॿिया इहे जेके आम मज़दूरी जंहिंमें तगारी वारो मज़दूर, रेड़े वारो या खुली मज़दूरी करण वारो हुजे, उहो बि हिन इदारे में रजिस्टर थी सघे थो। मज़दूरी दौरान हादसो पेश अचण ते तिबी इमदाद ऐं माली मदद कई वेंदी। पोइ थींदड़ जे वारसनि जी माली मदद थींदी जेके फैक्ट्रीज़ या नियम सरकारी इदारनि में रजिस्टर्ड आहिनि, जिन वटि ओल्ड एज बेनिफिट जो पेंशन कार्ड हुजे या दौरान मुलाज़मत बीमार लाइ मुआवज़ो ॾियण ऐं बेनज़ीर मज़दूर कार्ड पिणु जारी कयो वेंदो, जिन खे रजिस्टर्ड कयो वेंदो। उनखे कुझु वक़्त ई संदन्स ॾिनल नंबर ते मैसेज ईंदो ऐं बाद में रजिस्ट्रेशन कार्ड जारी कयो वेंदो। उन मौक़े ते एरिया ऑफिसर अब्दुल मजीद, मेडिकल ऑफिसर दाबेची डॉक्टर सफ़ी खत्री ऐं वाइस चेयरमैन घारो टाउन मीर बाबू पंवर ऐं गुलज़ार जोखियो पिणु मौजूदु हुया।